बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। आहियां अवांजी मेज़बान आबदा बलोच ऐं ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां सभिनीनि खे भलीकार। उम्मीद आहे त ईद तमामु बहितरीन तरीक़े सां तव्हांजी गुज़रंदी हूंदी। ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं वाधायूं तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ खां, असांजी पूरी टीम जी तरफ़ खां ऐं आवाज़ टीवी जी सॼी सथ जी तरफ़ खां तव्हां सभिनीनि खे ईद जूं लख सारियूं वाधायूं। यकीनन तव्हांजे घर में बि पकवान जी ख़ुशबू हूंदी ऐं मिठी ईद आहे। मिठो त यकीनन तव्हां तयारु कयो हूंदो। असां बि अॼु तयारु कंदासीं मिठो ऐं इन सां गॾोगॾु नमकीन। मिठो हुजे नमकीन न हुजे इहो कीअं थो थी सघे। बिरयानी जी बि दिलि चवंदी आहे, कढ़ाई बि सुठी लॻंदी आहे, मिठो बि सुठो लॻंदो आहे। ईद आहे, सेलिब्रेशन आहे ऐं सेलिब्रेशन मतिलबु फूड। जेसि ताईं फूड ज़बरदस्त न हुजे, पसंदि जो न हुजे त सेलिब्रेशन अधूरी हूंदी आहे। त अॼु असां अव्हांजे लाइ खणी आया आहियूं ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़। अॼु असां तयारु कंदासीं चिकन जो कोरमो, तमामु जल्दी क्विक, ऐं इन सां गॾु अॼु असां तयारु कंदासीं शीर खुरमो। हे असांजी अॼु जूं रेसिपीज़ आहिनि ऐं रेसिपीज़ खे स्टार्ट कंदासीं। सभिनीनि खां अवल जेका चिकन आहे उनखे रखी था छॾियूं त जीअं थोरी ॻरण बि शुरू थी वञे। इंग्रीडियंट्स जेकॾहिं मां तव्हांखे नोट करायां त ॻाढ़ा बसर तव्हांखे करणा आहिनि। मां रेडीमेड बसरनि जो इस्तेमालु थी कयां ऐं उन्हनि खे तव्हांखे पीसणो आहे। बसरनि खे सुठे तरीक़े सां पिसियल हूंदा त उहो जेको दानेदार कोरमो आहे उहो तव्हांजो तयारु थींदो। इनखे असां तयारु कंदासीं तलो गेह में, ऐं गेह में जेको कोरमो आहे उनजो फ्लेवर तमामु सुठो ईंदो आहे। इन ढकण खे मां पोइ थी रखां। गेह में तयारु कंदासीं ऐं अदरक ऐं थूम जे पेस्ट सां गॾु इनखे असां कंदासीं कुक। त मां हिन में ऐड थी कयां तलो बनास्पति, जेको स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला सां गॾु आयो आहे। इन रमज़ान ऐं ज़बरदस्त क़िस्म जी बचत सां गॾु तक़रीबन मां इन में ऐड थी कयां हाफ कप तलो बनास्पति। इहो ऐड कंदासीं। चिकन मां हिन में शामिलु कंदमि ऐं इनखे पचण जे लाइ रखंदासीं थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु। त हे अची वई असांजी चिकन। थूम ऐं अदरक जो मां हिन में शामिलु कंदमि पेस्ट ऐं थोरी देरि जे लाइ हिनखे कवर कंदासीं। बसि थूम ऐं अदरक जो पेस्ट हिकिड़ो टीस्पून इहो शामिलु करे थोरी देरि जे लाइ हिनखे कवर था कयूं त जीअं चिकन जेका आहे सा असांजी सुठे तरीक़े सां ॻरी वञे। पोइ कोरमे में लूणु, ॻाढ़ा मिर्च, नंढड़ा फोटा ऐं हेड हिन में शामिलु न थींदी, पिसियल धाणा। बसि दैट्स इट। इहो असांजो कोरमे जो मसालो आहे जेको असां हिन में ऐड कंदासीं। धोरो हिन में शामिलु थींदो ऐं ॻाढ़ा बसर जेके तव्हांखे अवल सुर्ख करणा आहिनि। सन्हा सन्हा बसर कजो, उन्हनि खे तव्हां सुर्ख कजो। सुर्ख करण खां बाद में उन्हनि खे हथनि सां या जेके सुके मसाले पीसण जी मशीन हूंदी आहे उन में तव्हां उनखे पीसे छॾियो। उनखे ढक था ॾियूं। चलो हे असांजो तयारु थियणु शुरू थी वियो। हाणे अची था वञूं पंहिंजे शीर खुरमे जी तरफ़। ऐं शीर खुरमे जे लाइ अवल असांखे जेके सयूं आहिनि उन्हनि खे थोरो कुक कंदासीं। पर जेके खुरमा आहिनि न, जंहिंखे छुहारा त आहिनि ई पर इन्हनि खे खुरमो बि चइबो आहे, जंहिंजे करे नालो आहे जी शीर खुरमो। त जेको खुरमो आहे उहो चवंदा आहिनि असां पंहिंजे इन छुहारनि खे। त हे भुॼाए छॾिजो। ऐं जेकॾहिं तव्हां भुॼण तव्हां खां विसरी विया आहिनि, रहिजी विया आहिनि त तो बि को इशू कोन्हे। खीर में हिननि खे पचायो या पोइ थोरे पाणीअ में हिननि खे सॉफ्ट थियण ताईं पचायो त जीअं हे सॉफ्ट थी वञनि। खुरमो सॉफ्ट हूंदो आहे त पोइ शीर खुरमे में सुठो बि लॻंदो आहे। थोरो मां हिन में ऐड थी कयां पाणी। कुझु मिनट्स जे लाइ असां इन्हनि खे बॉइल कंदासीं सिंपली। थोरो हिन में पाणी ऐड कयोसीं। न त तव्हां छा था करे सघो त राति जो हिनखे भुॼाए छॾियो ऐं सुबुह जो वरी तव्हां पंहिंजो जेको खुरमो आहे उहो ठाहींदव त ज़बरदस्त सॉफ्ट सॉफ्ट छुहारा जेके हिन से तव्हांखे मिलंदा। मां छो त हिननि खे भुॼायो न आहे, कोई इशू न आहे। थोरी देरि जे लाइ हिननि खे बॉइल करे था वठूं। कोरमे जे लाइ असां चिकन रखी आहे कुक थियण जे लाइ थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु। चलो हिन में ऐड था कयूं 3 खां 4। जेकॾहिं तव्हांजी फैमिली में पसंदि कया वेंदा आहिनि त थोरा घणा बि ऐड करे सघो था। जेतिरा तव्हांखे सुठा लॻनि था एतिरा शामिलु कयो।
थोड़ा सॉफ्ट थी वेंदा त पोइ ॾिसण में बि भला लॻंदा। अच्छा, ॿियो तव्हां हिन में ऐड कंदव यकीनन खीर हिन में शामिल थो थिए। इन सां गॾोगॾु खंडु असां हिन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। सयूं जेके नॉर्मल असांजी मार्केट में अवेलेबल हूंदियूं आहिनि उहे सयूं हिन में शामिल थींदियूं। ऐं इन में ड्राई फ्रूट्स ऐड कंदासीं जेको तव्हांजे घर वारनि खे सुठो थो लॻे। मां हिन में ऐड कंदमि थोरी किशमिश, खोपरो बि आहे, बादाम आहिनि। इहे तमामु ड्राई फ्रूट्स जेके आहिनि से शीर ख़ोरमे में असां ऐड कंदासीं। अच्छा, मां थोरो इनखे बॉइल कंदमि त जीअं इहे सॉफ्ट थी वञनि। चिकन खे ऐड कयो अथसीं पचाइण जे लाइ। उन खां पोइ कंदासीं हिनखे नेक्स्ट कंटिन्यू। हे मां हिकिड़ो ॿियो बि ख़ुर्मो हिन में ऐड थी कयां। थोरी देरि जे लाइ हिनखे बॉइल करणु ज़रूरी आहे ताकी हे सुठे तरीक़े सां सॉफ्ट थी वञे। चलो हाणे चिकन खे ॾिसंदा हलूं जेसीं ताईं हीअ असांजा ख़ुर्मा कुक था थियनि। तलो बनास्पति गिहु शामिल कयोसीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट इहो असां हिन में ऐड कयोसीं। थोरो चिकन खे कयो अथसीं फ्राए। ऐं हाणे मां हिन में ऐड थी कयां, मां मिक्स करे रखियो आहे मसालो, लूणु, मिर्च, धाणा ऐं ॻाढ़ा मिर्च। बसि मसालो ऐड कंदासीं ऐं मसाले सां गॾु बि हिनखे थोरो तयारु कंदासीं। धोरो हिन में शामिल कंदासीं अधु कप। ऐं धोरो जेको आहे सो खटो बिल्कुलु न हुजणु खपे। खटो हूंदो त जेको क़ोरमो आहे उहो मज़ो न कंदो। फ्रेश धोरे जो इस्तेमालु कयो। अच्छा, थोरो पाणी मां हिन में ऐड थी कयां त जीअं हे असांजो जेको मसालो आहे उहो सड़े न। 2-3 टेबल स्पून अची वियो पाणी। थोरो हिनखे मसाले सां गॾु बि भुनी पोइ हिन में शामिल थी पवंदो धोरो ऐं सुर्ख बसर जंहिंखे तव्हां पीसे छॾियो आहे। बसि त जीअं दाणेदार क़ोरमो जेको असां शादियुनि में इंजॉय कंदा आहियूं उहो ई तव्हांखे मिली थो सघे घर में। ऐं जेकॾहिं तव्हां धोरे ऐं बसरनि खे पीसे छॾींदव न त जेको जग हूंदो आहे, ब्लेंडर हूंदो आहे, त पोइ उहो मज़ो न कंदो। उहो दाणो जेको आहे न उहो दाणो तव्हांजे क़ोरमे में न ईंदो। त मां इहो ई तव्हांखे चवंदमि त ॿिन्हिनि खे मिलाए ब्लेंडर में ऐड न कजो, बल्कि बसर जीअं तव्हां सुर्ख कयो त हुन खां पोइ जंहिंमें ख़ुश्क मसालो पीसबो आहे उन में तव्हां बसरनि खे थोरो रोस्ट पीसे छॾियो ऐं उन खां बाद में पंहिंजे क़ोरमे में इस्तेमालु कयो। चलो हाणे मां छा थी कयां, ऐड थी कयां हिन में असांजा सुर्ख पिसियल ॻाढ़ा बसर। 4 टेबल स्पून हे शामिल कयोसीं ऐं इनखे स्टोव तां थोरो हटाए करे इन में ऐड कंदासीं धोरो। थोरो हिनखे स्टोव तां हटाए धोरे शामिल करण जे लाइ ज़रूरी आहे त जीअं धोरो फाटी न पए। थोरो धोरो ऐड करे हुनखे मिक्स कंदासीं सुठे तरीक़े सां। पोइ हुनखे वापसि स्टोव ते 1/2 कप चलो हे असां हिन में शामिल कयोसीं ऐं ॿीहर हिनखे स्टोव ते खणी ईंदासीं। बिल्कुलु फ्रेश धोरे जो इस्तेमालु कजो। ॻाढ़ा बसर धोरो ऐड कयोसीं ऐं एतिरी देरि ताईं मिक्स कंदासीं त हिकु दफ़ो ॿीहर हिन में उबाल अची वञे। बसि ॿीहर हिनखे ढक ॾींदासीं, थोरी देरि जे लाइ पचण जे लाइ रखंदासीं जीअं चिकन सुठे तरीक़े सां असांजी ॻरी बि वञे। पोइ असां अची वेंदासीं पंहिंजे शीर ख़ोरमे जी तरफ़। उनजी थोरा जेका नट्स आहिनि उनजी बि कटिंग करणी आहे। सुठे तरीक़े सां उनखे फ्राए कंदासीं त उनजो मज़ो अञा बि सुठो थी वेंदो आहे। अच्छा, हाणे असां हिनखे ॿीहर कवर था कयूं। चलो जी, हे थी वियो कवर ऐं हिनजी बाहि कंदासीं बिल्कुलु स्लो। चलो जी, हे थी वियो ऐं हितां चेक कयूं हे जेके असां ख़ुर्मा पंहिंजा ऐड कया अथसीं थोरी देरि जे लाइ हिननि खे अञा पचण था ॾियूं। ऐं जेको असांजो ड्राई फ्रूट आहे उनखे कट करे वठंदासीं। जेको तव्हांखे सुठो लॻे थो उहो तव्हां ऐड कयो। ऐं बादाम, थोरी किशमिश शामिल कयो। अच्छा, किशमिश खे बि मां भुॼाए रखां, इलाही मिटी हूंदी आहे हिन में
त किशमिश खे भुॼाए रखो, मिटी बि निकिरी वेंदी, किशमिश थोड़ी सोक करे वेंदी आहे न पाणी, त अञा सुठी थी वेंदी आहे। चलो थोड़ो हिन में पाणी था ऐड कयूं। खोपरो आहे, बादाम आहे, उनखे कट कंदासीं। जेको बि तव्हांखे सुठो लॻे थो उहो तव्हां इस्तेमालु कयो। बस हाणे हे छुहारा असांजा थी विया आहिनि त इनखे कढी करे ॿाहिरि था रखूं। ऐं हाणे थोड़ो असां इन में ऐड कंदासीं तलो बनास्पति गेहूं ऐं इनखे जेके सयूं आहिनि उन्हनि खे असां फ्राई कंदासीं। अच्छा, हे अची वियूं असांजूं सयूं ऐं थोड़ो इन में ऐड कंदासीं तलो बनास्पति गेहूं, थोड़ो बस 1-2 टेबल स्पून। अच्छा, गॾोगॾु इन में ऐड था कयूं नंढड़ा फोटा खुशबू जे लाइ। इहे ऐड कंदासीं ऐं सुठे तरीक़े सां सयूं जॾहिं भुॼी वेंदियूं त पोइ असां इन में शामिलु कंदासीं ड्राई फ्रूट्स। अलॻि सां जेकॾहिं फ्राई करणु चाहियो त अलॻि सां फ्राई कयो, त पोइ जीअं तव्हां गार्निशिंग में उनखे इस्तेमालु करे सघो था। छो त सयूं त असां मिक्स कंदासीं खीर में ऐं इन्हनि खे बॉइल कंदासीं। अच्छा, छिडरो हुजणु खपे शीर ख़ोरमो, पर जॾहिं असां इनखे गरम गरम ठाहींदा आहियूं त ईअं लॻंदो आहे त शायदि हे एतिरो घाटो न आहे, पर जीअं जीअं उहो थधो थींदो वेंदो त उहो घाटो बि थींदो वेंदो आहे। इन ॻाल्हि जो तव्हां ध्यानु रखिजो त तमामु घणो जेको शीर ख़ोरमो आहे उहो घाटो न थी वञे। घाटो पोइ सुठो न आहे लॻंदो। ऐं जेकॾहिं थी वियो आहे त पोइ थोरो खीर खे बॉइल करे थधो करे मिठो एडजस्ट करे उहो तव्हां हुन में विझी सघो था। अच्छा, गॾोगॾु हे जेके असांजा ख़ुरमा हुया इन्हनि खे बि थोरो रोस्ट था कयूं। खंडु असां इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। सयूं आहिनि, नंढड़ा फोटा ऐं छुहारा, तलो बनास्पति गेहूं ऐं इनखे असां कयूं था फ्राई। बस थोड़ी ज़बरदस्त खुशबू अचणु शुरू थी वेंदी त मां इन में ऐड कंदमि खीर। 1 प्याली असां ऐड कई अथसीं सयूं ऐं थोरो मां इन में ऐड कंदमि बिल्कुलु मामूली कस्टर्ड पाउडर। सुठे तरीक़े सां हिकिड़ो घाटो बि थी वेंदो, हिकिड़ो लाइट सो कलर ईंदो आहे, थोरो फ्लेवर थोरो सुठो थी वेंदो आहे ऐं तव्हां ट्राई करे ॾिसिजो। अच्छा, गार्निशिंग में अगेन जेके असांजा फ्राई थियल नट्स हूंदा उहे असां ऐड कंदासीं। थोरो मथियां खोयो ऐड कयो ऐं इनखे थधो सुठो लॻंदो आहे इलाही, त ठाहे करे ऐं थोरो हिनखे थधो कयो। जॾहिं सुठे तरीक़े सां थधो थी वञे त पोइ तव्हां हिनखे सर्व कयो। चलो, होरियां बाहि ते हिनखे करिणो आहे त जीअं जेके सयूं आहिनि उहे सड़ी न वञनि। होरियां बाहि ते आहिस्ता आहिस्ता हिनखे कुक कंदासीं ऐं कोरमे जी ॾाढी मज़ेदार खुशबू थी अचे। मूंखे चिकनाई थोड़ी घटि थी लॻे कोरमे में, जेसीं ताईं तीरो न हुजे त मज़ो न ईंदो। त थोरो मां हिन में ऐड कंदमि तलो गेहूं, जीअं मसालो सुठे तरीक़े सां भुॻल हुजे ऐं एतिरी देरि ताईं पचाईंदासीं त जेका असांजी चिकन आहे उहा सुठे तरीक़े सां ॻरी बि वञे। ॿीहर हिनखे कंदासीं कवर। चलो, ऐं सयूं ॾिसी वठूं। सयूं आहिनि ऐं इन सां गॾोगॾु छुहारा, जेका सुकल खजूर हूंदी आहे, नंढड़ा फोटा आहिनि। तमामु शयुनि खे खुशबू हिकिड़ी सुठी अचणु शुरू थी वञे। खीर ऐड कंदासीं, सयुनि पचण में त देरि ई न आहे, जल्दी सां सयूं तयारु थी वेंदियूं आहिनि ऐं पोइ थधो करे तव्हां इनखे सर्व कयो। चलो, हाणे मां इन में शामिलु थी कयां 1 लीटर। आहिस्ता आहिस्ता ऐड कयो।
चलो खीर शामिल कयोसीं ऐं हस्बे ज़रूरत इन में शामिल कंदासीं खंडु। 6 टेबल स्पून मां इन में ऐड थी कयां। बाक़ी तव्हां पंहिंजे हिसाब सां शामिल कयो, के माण्हू घटि ऐं के माण्हू घणो जेको आहे सो मिठो खाइणु पसंदि कंदा आहिनि। ऐं इनखे बॉइल थियण जे ताईं इनखे कुक कंदासीं। बाहि बि थोड़ी तेज़ था कयूं त जीअं सुठे तरीक़े सां बॉइल थी वञे। ऐं हिते जेको मां वटि कस्टर्ड पाउडर आहे थोड़ो हिन में ऐड कंदासीं पाणी मामूली, ऐं इनखे मां थोड़ो मिक्स थी कयां। बनाना फ्लेवर में मां वटि आहे कस्टर्ड पाउडर, थोड़ो ऐड कंदासीं। हिकिड़ी कंसिस्टेंसी सुठी थी वेंदी असांजे शीर ख़ोरमे जी। चलो जी, कस्टर्ड पाउडर इहो 1 टेबल स्पून हुयो, पर मां एतिरो हिन में ऐड न कंदमि, थोड़ो ऐड कंदमि। सुठो हिकिड़ो कलर बि अची वेंदो ऐं कंसिस्टेंसी बि हिनजी मज़ेदार थी वेंदी। चलो जी, हे थी वियो। किशमिश असां हिते भुॼाए रखी आहे, ऐं बादाम ऐं खोपरो जेको असांखे कट करिणो आहे। हिकिड़ी प्याली था खणी वठूं। अच्छा, फ्राई करे ऐड कंदासीं असां जेको असांजो ड्राई फ्रूट आहे, त जीअं हुनजो फ्लेवर अञा बि सुठो थी वञे। कचो शामिल न कजो, थोड़ो फ्राई कजो। ऐं उन खां बाद में ऐड कंदासीं तलो बनस्पति गिह में। असांजा जेके बि देसी खाधा आहिनि उहे गिह में तमामु सुठा थींदा आहिनि। सयूं थी वयूं ऐं इन खां अलावा हलवो थी वियो, इहे सभु सुठा लॻंदा आहिनि जॾहिं असां इन्हनि खे गिह में तयारु कंदा आहियूं। चलो थोड़ो ॾूंघी ऐं थोड़ो असां हिन में ऐड कंदासीं किशमिश, थोड़ा बादाम। सभिनीनि शयुनि खे फ्राई कंदासीं ऐं इन सां ई जेको असांजो शीर ख़ोरमो आहे, इहा इन जी गार्निशिंग बि थी वेंदी। चलो जी, थोड़ा बादाम स्लाइस करे इहे था हिन में ऐड कयूं। जेको असांजो शीर ख़ोरमो आहे इहो बि रखियो अथसीं पचाइण जे लाइ। सयूं थोड़ियूं भुञी करे हुन में असां खीर ऐड कयो अथसीं ऐं इनखे थोड़ो हाणे बॉइल था कयूं। 5-6 मिंट तव्हां इनखे कुक कयो, सुठे तरीक़े सां पची वेंदो। जेतिरा नट्स तव्हांखे सुठा लॻंदा आहिनि, जेतिरी तव्हांजी इस्तिताअत आहे, उन लिहाज़ सां तव्हां इन में ऐड कयो। ऐं बिल्कुलु लाइट इनखे गोल्डन कंदासीं, छो त मां इन्हनि खे स्लाइस बि कया थी। हरू भरू घणो फ्राई न कंदासीं त इनजो टेस्ट ख़राब थी वञे। बसि थोड़ो हिकिड़ो क्रिस्पीनेस अचे वेंदी, फ्रेश थी वेंदा असांजा जेके नट्स आहिनि। बसि एतिरी देरि ताईं। कोई बि नंढिड़ो फ्राइंग पैन खणी करे ऐं इन में इनखे तव्हां फ्राई कयो। चलो हे ॾूंघी अची वई, थोड़ा ऐड था कयूं बादाम, ये अची विया। थोड़ी मां इन में शामिल कंदमि किशमिश जेका असां भुॼाए रखी आहे, बसि इहा ऐड कंदासीं। इनखे मां सुठे तरीक़े सां फ्राई कंदमि। ऐं हिते जेकी असांजो शीर ख़ोरमो आहे उहो बॉइल थियणु शुरू थी वियो आहे। 1-2 मिंट इनखे कुक था कयूं, पोइ मां इनखे सर्विंग डिश में कढंदमि ऐं हे खीर हितां हटाए था छॾियूं। काई बि ख़ूबसूरत जेको सर्विंग जो प्लेटर आहे उहो तव्हां रखो पाण वटि। अच्छा, हाणे हे बॉइल थियणु शुरू थी वियो आहे, त मां इन में थोड़ो ऐड कंदमि। बसि इहो असांजो जेको कस्टर्ड पाउडर जो मिक्सचर आहे, सफ़ा मामूली बसि। अच्छा, जेका चिकन आहे, चिकन जो क़ोरमो बि चेक कंदा हलूं। अच्छा, तव्हां ॾिसी सघो था त दानेदार ऐं ज़बरदस्त क़ोरमो, मतिलबु जेका बिल्कुलु ईअं पटाटा ऐं जेके असां चिकन जो ॿोड़ पचाईंदा आहियूं उन वांगुरु इन जो शोरबो न आहे, बल्कि सुठो ऐं दानेदार शोरबो आहे। अच्छा, थोड़ो मां इन में ऐड कंदमि केवड़ा वाटर
पर फ़िलहाल थोड़ो चिकन खे अञा पचण था ॾियूं। लास्ट में कुछ ड्रॉप्स केवड़ा वाटर जा नंढड़ा फोटा त आहिनि ई, केवड़ा वाटर भी ऐड कंदासीं त जीअं अञा भी जेको असांजो कोरमो आहे उहो मज़ेदार ख़ुशबूदार तैयार थी वञे। अच्छा, हाणे थोड़ो ऐड था कयूं इन में हे असांजो कस्टर्ड पाउडर जो मिक्सचर, हिकिड़ो टेबल स्पून असां वटि हुयो कस्टर्ड जो पाउडर, जेको मां इन में ऐड थी कयां। हाणे हिकु दफ़ो उबाल अची वञे, बॉइल थी वञे त बसि इनखे कढी करे डिश आउट था कयूं। शीर ख़ुर्मो ऐड कयोसीं, ख़ुर्मो इन में असां ऐड कयोसीं, नंढड़ा फोटा आहिनि। खंडु तव्हां इन में ऐड कंदव पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़, ऐं खंडु बि ज़रा मां इन जी चेक करे वठां, जेकॾहिं एडजस्ट करणी हूंदी त एडजस्ट कंदासीं। चलो, बिल्कुलु परफेक्ट आहे मुंहिंजे हिसाब सां खंडु। बसि कंहिं भी सुठे थाम में तव्हां इनखे कढो ऐं इन में मां इन जा जेके नट्स आहिनि उन्हनि खे फ्राई करे उहे मथां ऐड कंदासीं। अच्छा, कंसिस्टेंसी तव्हां ॾिसी सघो था। इन खां वधीक जेकॾहिं तव्हां इनखे घाटो कंदव न त जीअं जीअं हे थधो थींदो हे इलाही घाटो थी वेंदो। त घाटो तव्हां न कजो, थोड़ो छिडरो ई रखो त जीअं थधो थी वेंदो घाटो थींदो त सुठो लॻंदो। अच्छा, थोड़ो अगेन हिन में शामिल कंदासीं तलो बनस्पति गेहूं, थोड़ो बसि, ऐं हिन में शामिल था कयूं इहे थोड़ो खूब ॾूंघी आहे ऐं बादाम ऐं इन सां गॾु किशमिश। थोड़ो इनखे रोस्ट कंदासीं गेह में, ऐं इहा असांजी गार्निशिंग हूंदी शीर ख़ुर्मे जी। थोड़ो मिक्स था कयूं। गॾोगॾु असां पंहिंजो हे कोरमो बि चेक कंदा हलूं। ज़बरदस्त कोरमे जी जेका ख़ुशबू आहे न हिन वक़्तु असांजे स्टूडियो में अचे थी। यकीनन तव्हांजे घरनि में बि ईद आहे, सेलिब्रेशन आहे, यकीनन ख़ुशबू हूंदी। ऐं अल्लाह पाक असां सभिनीनि जे रिस्क में जेका आहे सा बरकत ॾे। हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे त ईद जे ॾिहाड़े पंहिंजनि प्यारनि जे लाइ, पंहिंजनि घर वारनि जे लाइ कुझु सुठो ठाहिजे, पचाइजे। यकीनन तव्हां बि पंहिंजे इस्ताद जे मुताबिक़ पंहिंजे प्यारनि जे लाइ ज़रूरु ठाहियो हूंदो। अच्छा, हाणे इनखे कढी करे कयूं था थोड़ी गार्निशिंग में इस्तेमालु था कयूं। बल प्लेट में कढी रखां, हरू भरू घणो बिल्कुलु इनखे नाहे पचाइणो, बसि सुठे तरीक़े सां थोड़ो फ्लेवर इन जो बसि कढणो आहे, थोड़ी क्रंचीनेस अञा अची वेंदी, बसि दैट्स इट। चलो, इनखे बि डिश आउट असां कयो अथसीं। ऐं ओवरनाइट जेकॾहिं तव्हां इनखे थधो कयो त अञा बि मज़ेदार थी वेंदो। ओवरनाइट थधो कयो, चलो हाणे इनखे थोड़ो मां मिक्स थी कयां ऐं मथियां ऐड कयूं था इहा गार्निशिंग। बसि थधो करे तव्हां इनखे सर्व कयो। बसि हाणे चेक करे था वठूं त असांजो जेको कोरमो आहे उहो केसी ताईं पहुतो। अच्छा, थोड़ो मां इन में पाणी ऐड थी कयां, बिल्कुलु थोड़ो, ऐं थोड़ो केवड़ो वाटर इन में शामिल कंदासीं। अच्छा जी, हे बसि फ्यू ड्रॉप्स ऑफ केवड़ा वाटर, थोड़ो पाणी, बिल्कुलु मामूली 4-5 चिमचा पाणीअ जा।
बस थोड़ी मां इन जे लाइ अदरक जी कटिंग थी कयां ऐं अदरक सां गॾु इन खे गार्निश कंदासीं। बस दैट्स इट। थोड़ी अदरक ऐड था कयूं, ॿियो कुछ भी ज़रूरत ना है असांजे कोरमे खे, बस थोड़ी अदरक। जूलियन में कटियल। अच्छा तव्हां नान सां ताफ़तान सां जेको कोरमो आहे इलाही सुठो लॻंदो आहे, हुन सां गॾु तव्हां इन खे सर्व कयो। चलो जी, बस कोरमे के भी डिश आउट था क्यों। चलो जी, थोड़ी अदरक लास्ट में भी ऐड था क्यों ऐं जॾहिं डिश आउट कंदासीं तॾहिं भी शामिल कंदासीं। तलो कुकिंग ऑयल में अॼु असां ठाहियो अथसीं पंहिंजो कोरमो ऐं गिह बि तयारु कयोसीं। जेको शीर ख़ोरमो आहे उहो बि असां तयारु कयो अथसीं गिह में। असांजा जेके बि देसी खाधा आहिनि उहे गिह में तमामु सुठा तयारु थींदा आहिनि। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह खां अलावा असां सां स्पॉन्सर कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, जेका तमामु बहितरीनु चांहि आहे ऐं पंहिंजे प्रीमियम क्वालिटी जे करे सिंध भर जी नंबर 1 चांहि आहे। अच्छा, इन जे लाइ बि मां हिकिड़ो प्यालो खणी थी अचां। चलो जी, हे अची वियो ऐं इहे जेके तमामु शयूं आहिनि इन्हनि खे हटाए था छॾियूं। बस ऐं इन में असां डिश आउट कंदासीं पंहिंजो कोरमो ऐं इन सां गॾोगॾु थोड़ी बस जस्ट अदरक ऐड कंदासीं ऐं दैट्स इट। ॿियो कंहिं भी गार्निशिंग जी ज़रूरत न आहे। चलो जी, ऐं जेकॾहिं हिकिड़ो क्विक रीकैप मां तव्हांखे ॾियां, असांजा उहे ॾिसण वारा जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त अॼु असां तयारु कयोसीं चिकन जो कोरमो ऐं शीर ख़ोरमो। शीर ख़ोरमे जे लाइ तव्हांखे जेके इंग्रेडिएंट्स खपनि मां 1 किले खीर सां ठाहियो आहे। हिकिड़ी प्याली तव्हां इन में ऐड कंदव सयुनि जी। 1 खां 2 टेबल स्पून अवल तव्हां तलो गिहु इन में ऐड कयो, उन में सयुनि खे फ्राए कयो। 1 खां 2 तव्हां उन में ऐड कयो नंढड़ो फोटो। नंढड़े फोटे शामिल करण खां बाद में तव्हां इन में सयूं ऐड कयो ऐं जेके ख़ुरमो यानी छुहारा भी जंहिंखे चइबा आहिनि उहे तव्हां इन में शामिल कयो। राति भर उन्हनि खे भुॼाए छॾियो ऐं मां छाकाणि त न भुॼायो हुयो त असां उनखे थोड़ी देर जे लाइ बॉइल करे छॾियोसीं। बसि त जीअं उहो सॉफ्ट थी वञनि। जेकॾहिं उहो हार्ड हूंदा त पोइ सुठा न लॻंदा। अच्छा, हे मां इन में लाहे थी वठां। अच्छा, सयुनि खे तव्हां फ्राए कयो तलो बनस्पति गिह में ऐं इन सां गॾोगॾु जेके ख़ुरमा आहिनि उहे सुठे तरीक़े सां फ्राए थी वेंदा। नंढड़ा फोटा तव्हां उन में शामिल कयो त जीअं ख़ुशबूदार तव्हां जूं जेके सयूं आहिनि उहे तयारु थियनि। जीअं ई हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त तव्हां उन में ऐड कंदव खीर। खीर शामिल करण खां बाद में उनखे बॉइल कयो जेसीं ताईं उहो सुठे तरीक़े सां बॉइल थी वञे ऐं उन खां बाद में उन में ऐड कंदासीं खंडु। खंडु तव्हां शामिल कंदव पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। जेतिरी तव्हांखे खंडु सुठी लॻंदी आहे एतिरी तव्हां ऐड कयो ऐं मां हिन में शामिल कई 6 टेबल स्पून खंडु। उहा शामिल कयो, टेस्ट करे ॾिसो, एडजस्ट कयो उनखे ऐं जीअं ई सयूं ॻरी वञनि। सयुनि जे ॻरण में केतिरी देरि लॻंदी आहे, मिंटनि में ॻरी वेंदियूं आहिनि। जॾहिं सयूं थोड़ियूं सॉफ्ट थी वञनि त कस्टर्ड पाउडर 1 टीस्पून, इन खां वधीक ऐड न कजो। शीर ख़ोरमो जेको आहे सो घाटो सुठो न लॻंदो आहे, थोड़ो छिटरो ई हुजे त भलो हूंदो आहे। उहो ऐड कंदासीं ऐं उन खां बाद में जेके बि नट्स तव्हांखे विझणा आहिनि, जेके बि नट्स तव्हांखे सुठा लॻंदा आहिनि, मां इन में थोड़ी ॾूंघी
ऐं बादाम, थोड़ी किशमिश, ये तमामु शयूं ऐड कयूं आहिनि। उन्हनि खे लाज़मी फ्राई कजो। फ्राई करे शामिलु कंदव त उनजो टेस्ट अञा बि सुठो थी वेंदो। उहे लास्ट में ऐड कयो। शीर ख़ुरमे खे सुठे तरीक़े सां थधो कयो ऐं थधे करण खां बाद में तव्हां हिनखे सर्व कयो। क़ोरमे खे तव्हां सर्व कंदव गर्मा गरम नान सां गॾु या ताफ़तान सां गॾु, तव्हांखे तमामु सुठो लॻंदो, मज़ो अची वेंदो। ऐं उमेद आहे त अॼु जी रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं ऐं रमज़ान जी जेका स्पेशल ट्रांसमिशन आवाज़ टीवी तव्हांजे लाइ खणी आयो आहे उहा तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी। वेंदे वेंदे हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं वाधायूं ऐं पंहिंजी जेके ख़ुशियूं आहिनि उन्हनि खे ईअं ई मल्हाईंदा रहो, पंहिंजनि प्यारनि सां गॾु, पंहिंजनि दोस्तनि सां गॾु, ऐं जेके रुठल आहिनि उन्हनि खे मल्हाए वञो। ऐं इहा ई ईद जूं ख़ुशियूं आहिनि। पंहिंजी दुआउनि में मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ज़रूरु यादि रखंदा। ऐं वक़्तु थी वियो आहे त हाणे तव्हां खां इजाज़त वरिती वञे। इंशा अल्लाह ताला तव्हां सां थींदी मुलाक़ात नए शो में, नई रेसिपीज़ सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।